अस्सलामुअलैकुम तमाम ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची मार्केट खां। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾेई रहिया आहियूं दाबेची मार्केट खां। दाबेची मार्केट लॻ बिलाल नगर सिविल सोसाइटी ऐं समाजी माण्हुनि साबिक़ काउंसलर कारी फयाज़ जी अॻुवाणी में मनशियात फ़रोशनि जे अॾे ते चढ़ाई। वॾी तइदाद में चर्स, कचो शराब, आइस ऐं हीरोइन हथ। ख़बर मूजिब दाबेची मार्केट लॻ बिलाल नगर में हलंदड़ मनशियात जे अॾे ते सिविल सोसाइटी ऐं साबिक़ काउंसलर कारी फयाज़ जी मनशियात जे अॾे ते चढ़ाई। वॾी तइदाद में चर्स, कचो शराब, आइस ऐं हीरोइन हथ। मनशियात फ़रोशनि हमलो करे ॾिनो, जंहिंजो इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस जे पेचंदे ई मनशियात फ़रोश फ़रार थियण में कामयाब थी विया। ज़रीन खां मालूम थियो आहे त हीउ अॾो काफ़ी टाइम खां हलंदड़ आहे। इहे एतिरा त ताक़तवर आहिनि जो केर बि हिननि जो कुझु नथो करे सघे। इलाइक़े वासियुनि SSP ठट्टो DIG हैदराबाद खां मुतालबो कंदे चयो त दाबेची में मनशियात खे फौरी बंदि करे नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतियात कयो वेंदो। ये देखो, दो बंदों ने पिस्टल निकाली है। चर्च बिक रहे, दो बंदों ने पिस्टल निकाली है। पिस्टलें निकाली, अल्लाह पाक ने हमको बचाए। ये रहा चर्च, करे आगे पड़े हुए हमारे छोटे मासूम बच्चों को इन्होंने तबाह कर दिया है। हमने थाने में कई बार एक्शन लिया, पुलिस वाले एक्शन नहीं ले रहे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।